प्यारी साथ संगत, एक कृष्णम सर्वदेवा। भगवान कृष्ण जो स्तुति असां सत्संग की शुरुआत था कयूं, तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। श्रीमद् भगवत गीता 16 अध्याय ते सत्संग करे रहिया आहियूं, जंहिंमें श्री कृष्ण भगवान आसुरी संपत्ति जो वर्णन करे ऐं अध्याय जो समापन तो करे, माना चुप तो थी वञे चई करे। उहे आख़िरी जा श्लोक जेके बचा आहिनि उहे पाण श्रवण कयूं। श्री कृष्ण भगवान ॿुधाए थो कि आसुरी प्रवृत्ति ईंदी कीअं आहे ऐं असांखे कहिड़ी शइ खां बचणु खपे। उहो अचे थो 21 नंबर श्लोक में, त्रिविधम नरकस्य इदम द्वारम नाशन आत्मन काम क्रोध तथा लोभ तस्मात् एतत् त्रयम् त्यजेत। कृष्ण भगवान चए थो टे उहे अवगुण आहिनि जिन सां माण्हू नरक जे तरफ़ वञी रहियो आहे। आसुरी प्रवृत्ति पैदा थींदी आहे। उहे कहिड़ा टे नरक जा द्वार आहिनि? काम, क्रोध ऐं लोभ। काम जो अर्थ आहे कामनाऊं। उनमें सभु कामनाऊं अची वञनि। जेतिरियूं कामनाऊं आहिनि, जीअं ॾाढियूं सारियूं नदियूं हिक समुंड में वञी पवंदियूं आहिनि त हिक समुंड में सभु नदियूं अची वयूं, तीअं ई हिक काम में सभु कामनाऊं समाहित आहिनि। जेतिरियूं बि कामनाऊं आहिनि उहे सभु काम मां ई पैदा थींदियूं आहिनि ऐं उन में ई लीन थींदियूं आहिनि। त उनखे काम अखर ॾिनो वियो आहे। बाक़ी मूल त आहे कामनाऊं, इच्छाऊं। केवल हिक खे काम न सम्झिजो, उहो काम जी बि इच्छा थींदी आहे, पर ॿिए जेतिरियूं बि कामनाऊं आहिनि उहे त नंढियूं नंढियूं अनेक आहिनि। उन्हनि सभिनी जो जोड़ आहे काम। त काम नरक जो द्वार आहे। द्वार कामनाऊं, अनेक इच्छाऊं, भोग भोगण जूं इच्छाऊं, माना सुख, शारीरिक सुख ऐं भोग भोगण जी इच्छा खे चइबो आहे काम। उनमें सभु अची वियो। खाइण जी इच्छा, सूंघण जी इच्छा, घुमण जी इच्छा, रसना ऐं इंद्रियुनि जी भोग भोगण जी इच्छा, या पोइ मन जूं बि इच्छाऊं, भई हाईलाइट थियां, तारीफ़ प्राप्त कयां, ये सभु कामनाऊं आहिनि। इन्हनि जो कोई अंत कान्हे। इनखे नरक जो द्वार मञियो वियो आहे। जेको माण्हू कामनाऊं नथो छॾे सघे त माना हुन पंहिंजो दरवाजो नरक जो चुनियो आहे। तीअं ई क्रोध बि, जेको माण्हू क्रोध नथो छॾे सघे उहो नरक जे दरवाजे ते बीठो आहे। माना पोइ नरक आहे, नरक जो दरवाजो। ऐं लोभ, लोभ ई अगरि लोभ नथो छॾे सघे त पंहिंजे लाइ नरक वञण जी टिकट बि थो कढाए। नरक में वञण जी उहो दरवाजो आहे। लोभ दरवाजो आहे नरक जो। टे बसि हिते चया आहिनि कृष्ण भगवान। किथे ॿ बि चया थी, काम ऐं क्रोध हिन खां पहिरीं, किथे सिर्फ़ु काम। पर सम्झी हलो 5 ई विकार नरक जा द्वार आहिनि। पर कोई चए थी न, हिते त रुॻो 3 चया विया आहिनि, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार थोरी चया आहिनि। त मोरारी बाबू चवंदो आहे कि ही दरवाजा आहिनि, काम, क्रोध, लोभ, ये नरक जा दरवाजा आहिनि ऐं मोह ऐं अहंकार उहे नरक आहिनि। ही दरवाजा आहिनि ऐं उहे नरक ई आहिनि। उहे दरवाजा कान्हनि, मोह ऐं अहंकार। उहे नरक में माण्हू पहुची वियो। जेको अहंकार में जिए ऐं जेको मूड़ मोहग्रस्त अज्ञानी हुजे, इहे नरक में पहुची चुका आहिनि।
जेको कामनाउनि जो त्याग नथो करे सघे उहो नरक जे दरवाजे ते बीठो आहे। जेको क्रोध नथो छॾे सघे सो नरक जे दरवाजे ते आहे। लोभ नथो छॾे सघे उहो नरक जे दरवाजे ते आहे। ऐं इन सां ई आसुरी प्रवृत्ति शुरू थींदी आहे। काम क्रोध लोभ ये दरवाजा आहिनि ऐं मोह अहंकार नरक आहिनि। चाणक्य ॿुधायो आहे मनुष्य अनेक यात्राऊं करे चुको आहे। कॾहिं नरक भोगे ईंदो आहे, कॾहिं स्वर्ग भोगे करे ईंदो आहे। जेके माण्हू नरक भोगे करे ईंदा आहिनि उन्हनि जा लक्षण कहिड़ा? चाणक्य ॿुधायो आहे चाणक्य नीतिअ में पहचान कीअं थिए कि ही माण्हू कुछ लक्षण आहिनि। उहे लक्षण अगरि नज़र अचनि त सम्झिजो हीअ नरक मां थी आयो आहे। पहिरियों अति क्रोध, जंहिंमें ॾाढो क्रोध हुजे, अति क्रोध, रही न सघे क्रोध किए बिना, मौक़ो जेको ॻोल्हे क्रोध करण जो, क्रोध ॿ टे ॾींहं न मिलेसि करण लाइ त बेचैन थियण लॻो ऐं ॻाल्हाए बि त छॾियो, क्रोध में ई ॻाल्हाए त सम्झो नरक मां थी आयो आहे। इहो हुतां यात्रा करे आयो आहे हिन जनम में। ॿियो आहे इहो ई कटु वचन, ख़राबु वचन ॻाल्हाए, छुड़ियो ॻाल्हाए, उखड़ी उखड़ी करे ॻाल्हाए ऐं बेढंगो ॻाल्हाए, अकड़ सां ॻाल्हाए त सम्झो इहो नरक मां थी आयो आहे। ऐं इन जे अलावा आहे दरिद्र हुजे जेको, वचन जो दरिद्र, वाणी जो दरिद्र, चिंतन जो दरिद्र, विचार जो दरिद्र, भाव जो दरिद्र, इन्हनि सभिनि जो जेको दरिद्र हुजे सम्झो नरक मां थी आयो आहे। माना संकुचित सोच वारो हुजे, हर ॻाल्हि में ग़रीब हुजे, न वाणीअ जो अमीर हुजे न भाव जो, हर ॻाल्हि में ग़रीब दरिद्र हुजे त सम्झो नरक मां थी आयो आहे। ऐं सुठनि माण्हुनि ऐं पंहिंजनि सां ई जेको वैर करे, पंहिंजनि सां, स्वजन, घर जा मिट, घर परिवार जा सदस्य या मिट माइट, अकारण उन्हनि सां वैर करे, बल्कि कॾहिं कॾहिं त इहो चए कि मां तव्हांजे विच में परेशान आहियां। सुठनि खे चए कि तव्हांजे करे मां नरक में वेठो आहियां। पंहिंजे स्वजननि सां, सुठनि माण्हुनि सां बि पंहिंजे परिवार सां विड़े कि तव्हांजे करे दुखी आहियां, उन्हनि सां घटि वधि ॻाल्हाए त सम्झो नरक मां आयो आहे, पिछले जनम में उतां जी यात्रा करे आयो आहे। ऐं जंहिंखे नीच जननि जो संग सुठो लॻंदो हुजे, सफ़ा जेके ॿियल माण्हू आहिनि उन्हनि सां भाकी पाए करे मिलनि, गले मिलनि, उहे उन्हनि खे पंहिंजा स्वजन लॻनि, चवनि इहे ई आहिनि मुंहिंजा असली मिट माइट, त सम्झो नरक मां थी आयो आहे। ऐं वरी कुलहीन माण्हुनि जी जेको सेवा करे, कुलहीन, जंहिंजो ख़ानदान ऊंचो कान्हे, चाणक्य ईअं लिखियो आहे, या ईअं सम्झो कि जेको पंहिंजो धर्म छॾे चुको आहे क्षत्रिय, आहे वाणियो पर करे पियो थो क्षत्रिय धर्म जो पालन, त उहो थियो कुलहीन। या आहे व्यापारी या शूद्र पर सत्संग पियो थो करे, उहो थियो कुलहीन, पंहिंजो कुल विञाए छॾियो जाए। अहिड़नि जी जेको सेवा करे त सम्झो नरक मां इहो यात्रा करे आयो आहे। कुलहीन, जंहिं पंहिंजो कुल ख़ानदान जो विञाए छॾियो, या नीच चऊं, जेको नीच आहे उन्हनि जी सेवा जेको करे थो त उहो नरक मां थी आयो आहे।
भाई कोई पुरुष स्त्रीअ जा कपिड़ा पाए तो सुठो लॻंदो छा? वो केॾी बि कोशिश करे जे मां स्त्री ठही वियमि, ॿाहिरां त ठही वियमि न, पर कोन लॻंदो सुठो। पर उन में बि के माण्हू हुनजी तारीफ़ कनि, चवनि भाई छा त तूं स्त्री लॻी थो, वधीक सुठो हिन में थो लॻी। तयार थी वई कुलहीन माण्हुनि जी तारीफ़ करणु, सेवा करणु। या का स्त्री पुरुषनि वांगुरु थिए हले, पुरुषनि वांगुरु कपिड़ा पाए करे हले त थी वई छा ॼण? जलेबियूं ईअं ई कंदियूं आहिनि। शूद्र थी करे शालीन कपिड़ा पाए संतनि वारा ऐं पाण खे ऊंचो सम्झंदियूं आहिनि। पोइ उन्हनि जी जेको सेवा करे सो नरक मां थी आयो आहे। उनखे इहे वणनि था, दुष्ट आसुरी कूड़ा माण्हू। ऐं इहे अॻिते लाइ बि नरक ई पिया था तयारु कनि, अॻिते लाइ बि। छो त इन्हनि में ई काम ॾाढो हूंदो आहे, कामनाऊं, क्रोध ॾाढो हूंदो आहे, लोभ ॾाढो हूंदो आहे। ॾिसो, कामनाऊं पूरियूं थी वञनि त लोभ प्रगट थी वेंदो आहे कि अञा थियनि, अञा पूरियूं थियनि। पर कामना पूरी न थिए त क्रोध पैदा थी वेंदो आहे, ऐं क्रोध पैदा थींदो आहे त मोह अची वेंदो आहे, मूढ़ता। लोभ पैदा थिए, लोभ अगरि पूरो थिए तब मूढ़ता पैदा थींदी आहे। कामना पूरी थी वञे तब मूढ़ता पैदा थींदी आहे कि हिन मुंहिंजी कामना पूरी कई आहे। निर्मल बाबा मुंहिंजी कामना पूरी कई आहे, इहा मूढ़ता अची वेंदी आहे। मैं तो इसको ही मानती हूँ बस। त इहे सभु नरक मां थी आया आहिनि ऐं नरक में वञण जी तयारी, नरक जे दरवाजनि ते बीठा आहिनि ऐं तयारी कनि पिया था। हाणे चाणक्य इहो बि वरी ॿुधायो आहे कि स्वर्ग मां जेके मोटी आया आहिनि उन्हनि जा लक्षण कहिड़ा। जेके स्वर्ग मां थी आया आहिनि उन्हनि जा बि लक्षण आहिनि। पहिरियों, दान में प्रवृत्त, जेके दान करण में प्रवृत्त आहिनि, जेके हथ जेब ढिली करण में तयारु आहिनि, किथे बि ख़र्च करण लाइ या ॾियण लाइ कंहिंखे तयारु आहिनि, त इहे स्वर्ग मां थी आया आहिनि। मधुर वाणी, वाणी अगरि मधुर आहे, मिठी आहे, धीरज सां ॻाल्हाईंदा आहिनि त स्वर्ग मां थी आया आहिनि। देवताउनि जो पूजन अगरि कनि था, देवताउनि खे मञनि था त इहे स्वर्ग मां थी आया आहिनि। छो त देवता स्वर्ग में ई रहंदा आहिनि। उहे जंहिंखे देवता वणनि, देवताउनि जो फोटो ॾिसी करे उन्हनि खे प्रसन्नता थिए त इहे स्वर्ग मां थी आया आहिनि। कि असांजे उन शहर जा आहिनि, उन मुल्क जा जितां असां थी आया आहियूं। देवताउनि खे ॾिसी जंहिंखे सुठो लॻे, तव्हां चवंदा उहो त सभिनि खे सुठो लॻंदो आहे, पर ईअं न आहे। ॾाढा अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके देवताउनि खे ॾिसी ईर्ष्या कंदा आहिनि, उन्हनि खे मिर्च लॻी वेंदा आहिनि, अखियूं क्रोध में भरिजी वेंदियूं आहिनि देवताउनि जा फोटो ॾिसी। ऐं ख़ासि करे इहे पंथनि खे कोई भॻवान इंद्र जो, वरुण जो या हनुमान जो, देवताउनि जो फोटो ॾेखारियो त भड़किजी वेंदव, चवंदव हटाए इहे सभु, इहे किथां खणी आया। त इहे नरक मां थी आया आहिनि। हिननि खे देवताउनि जो फोटो कोन वणंदो आहे, सुठनि माण्हुनि जो फोटो न वणंदो आहे। जमाने में ऐसे कई नादान होते हैं, वहाँ ले जाते हैं कश्ती जहाँ तूफान होते हैं। जो गानो आहे ॿुधो अथव?
नरक जो द्वार आहे। कृष्ण भगवान असांखे सावधान कंदे चए थो कि समझदार माण्हूअ खे इन्हनि टिनी जो त्याग करणु खपे, कामनाउनि जो ऐं क्रोध जो ऐं लोभ जो। पर तव्हां चवंदा ॾुखियो आहे ॾाढो, माण्हू त हिनखे जीवन समझी वेठो आहे। माण्हू सोचे थो कामनाउनि सां ई जीवन मुंहिंजो हलंदो, इच्छा कबी कॾहिं कर्म करण जी प्रेरणा मिलंदी, क्रोध न कबो त बिगड़ी वेंदा सभु, लोभ न कबो त कमु कीअं हलंदो, मुंहिंजा संग्रह कीअं थींदो, जमाखोरी कीअं थींदी। माण्हू जिनखे जीवन पियो थो चए, कृष्ण भगवान उनखे नरक जो द्वार पियो थो चए। कृष्ण भगवान चए थो हिननि जो त्रियम त्यजेत, इन्हनि टिनिनि जो त्याग करणु खपे जेतिरो थी सघे। धीरे धीरे कामनाउनि जो त्याग, क्रोध जो त्याग, लोभ जो त्याग, जेतिरो बि थी सघे। हिकु भाभी चए पई कि क्रोध ॾाढो ईंदो आहे मूंखे, पोइ पछतावो बि थींदो आहे। त चयोमांसि यार त थोरो सोचो त सही, क्रोध छो थो अचे, क्रोध जो कारण छा आहे। हिकु त अहंकार, पर कंहिंखे बि इहो न महसूसु थींदो आहे कि मुंहिंजे क्रोध जो कारण मुंहिंजो अहंकार आहे, छो त उहो ॾाढो सूक्ष्म हूंदो आहे। मां हीअं सोचियो उहो छो न थियो, मां जीअं चाहियो उहो छो न थियो। त चयोमांसि हीअ अपेक्षा आहे, जेका अपेक्षा पूरी न थींदी आहे त क्रोध अची वेंदो आहे। ऐं धैर्य जी कमी, मान लो अहिड़ी का ॻाल्हि साम्हूं वारे चई बि ॾिनी जंहिंसां क्रोध अचणु खपे, पर तारीफ़ तॾहिं आहे जॾहिं तव्हां उन ग़लति ॻाल्हि में बि चुप करे वेठा ओॾी महिल। अगरि सत्संग ॿुधो था त ओॾी महिल धीरज रखो, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, हुनखे चवणु ॾियो, ग़लति पियो थो चए न, छॾे कोन्हे ॾियणो हुनखे, छॾिबो त कोन, पर हींअर चुप रहो, हींअर धैर्य ॾेई रखी करे पंहिंजो परिचय ॾियो। पोइ जॾहिं स्थिति क्लियर थींदी न, हुनखे अफ़सोस थींदो साम्हूं वारे खे, ऐं तव्हांखे बि बल अची वेंदो। धैर्य जो बल वॾे मां वॾो थींदो आहे, धीरज जो बल वॾो थींदो आहे। हुन शक्तिअ खां, शक्ति प्रदर्शन करण खां वॾो आहे धैर्य। धीरज रखी करे ऐं प्रतिक्रिया ॾियणु, कमु करणु चुपचाप, त क्रोध ईंदो ई कान्हे। जॾहिं हुनखे ईसा खे सूलीअ ते पिया चाढ़नि त हुनखे बि क्रोध कोन आयो हिननि ते जेके सूलीअ ते चाढ़नि था। हुन एतिरो ई चई भॻवान हिननि खे ख़बर कान्हे ही छा पिया था कनि, ही सभु मूर्ख आहिनि, तूं हिननि खे माफ़ करे ॾी, अंजान हिननि खे ख़बर कान्हे। पोइ वरी मुंहिंजी पूॼा कंदा इहे ई माण्हू, हींअर हिननि खे ख़बर कान्हे ही छा पिया था कनि। त जिते क्रोध अचणु स्वाभाविक आहे उते बि असां धैर्य रखी करे पोइ शालीनता सां हुन सां ॻाल्हायूं। उहा ॻाल्हि शालीनता सां चई सघिजे थी, बिना क्रोध कए। बल्कि कॾहिं कॾहिं त ईअं थींदो आहे शालीनता सां ॻाल्हाइण वारे जो असरु वधीक कंदो आहे, ऐं क्रोध सां ॻाल्हाइण वारे जो ख़बर ई कोन पवंदी आहे हिन चई छा, उनजी बेइज़ती वधीक थींदी आहे। चइनि माण्हुनि जे नज़र में उहो अची वेंदो आहे जेको चिल्लाए करे ॻाल्हाईंदो आहे, उहो ई ग़लति साबित ग़लति मञियो वेंदो आहे कि ॻाल्हाए कीअं थी। माण्हू इहो कोन ॾिसंदा कि सही थी ॻाल्हाए या छा थी ॻाल्हाए, बसि ॻाल्हाए थी इहो ॾिसंदा या ॻाल्हाए थो। पर अगरि शालीनता सां माण्हू जवाबु ॾे त ॻाल्हि ठही वेंदी आहे। साम्हूं वारो भली चिल्लाए करे ॻाल्हाए या ग़लति हुजे। क्रोध खां बचूं, इहो नरक जो द्वार आहे। टई नरक जा द्वार आहिनि। लोभ त आहे ई आहे, छो त लोभी माण्हू छा न कंदो आहे। लोभी माण्हू कंजूस बि थी वेंदो आहे, अचे ऐं वञे न।
धन अचणु खपे, वञे न, त कंजूसी बि उहो लोभी माण्हू कंदो आहे ऐं आइसोलेट थी वेंदो आहे लोभी माण्हू। आइसोलेट सम्झंदा आहियो न, अॼुकल्ह हली रहियो आहे, पंहिंजो पाण खे क़ैद, अकेलो माण्हूअ खे अकेलो बंदि करे छॾणु। लोभी माण्हू पंहिंजो पाण खे अकेलो करे छॾींदो आहे, ॿियनि खां आइसोलेट करे छॾींदो आहे, अकेलो बंदि, पंहिंजो पाण में ई बंदि। उहो न मुस्कुराईंदो, न कंहिंसां कंहिंजी पंहिंजो सुख कंहिंसां शेयर कंदो। कंजूस माण्हू मुस्कुराईंदव बि कोन, हुनखे लॻंदो मां छो शेयर कयां, पंहिंजी ख़ुशी बि छो शेयर कयां, कंहिंखे छो मिले इहा, मां मुस्कान बि छो ॾियां, त वधीक मुस्कुराईंदा बि कोन्हनि। इहे दुखी भूत सुञाए वेंदा आहिनि ताकी साम्हूं वारो असांजी इहा बदहाली ॾिसी करे थोरो दुखी थिए, दया करे ऐं मूंखे मज़ो अचे, मां थोरो हू थी वञा, पात्र थी वञा, सहानुभूति मिले मूंखे। ऐं ख़ासि कर किथे सौदेबाजी हलंदी हुजे त ग़रीब ठही करे, कंजूस माण्हू ग़रीब ठही करे पैसा घटि कराए ईंदो आहे, ग़रीब थी करे अरे ईअं न कयो, आहिनि ई कोन। त कंजूस जेको आहे उहो अकेलो पइजी वेंदो आहे, उहो चाहींदो आहे कोई डिस्टर्ब न करे मूंखे। माफ़ कजो, अगरि तव्हांजी इहा धारणा आहे कि तव्हांजे घर कोई न अचे, तव्हांखे प्राइवेसी खपे, त ऐसी आइसोलेट थी विया आहियो सम्झो। इहो ई आहे न, तव्हां अगरि चाहियो मां फ्लैट में पंहिंजे दर बंदि करे वेठी हुजां, प्राइवेसी चइबो आहे, कोई मूंखे डिस्टर्ब न करे, न महिमान अचे। इहो बि फैशन तो हली रहियो आहे। ऐं धीरे धीरे त समय बि अहिड़ो अची वियो कोरोना में कि डिस्टेंस रखो, कंहिं वटि भीड़ जमा न कयो, शादियुनि ते अचो न, वञो न। त माण्हू त हूअं ई चाहे पियो न कि मां अकेलो हुजां, आइसोलेट, एकांत में। इहे कंजूस माण्हू त हूअं ई चाहींदो हो शुरूअ खां ई। लाइटियूं वाइटियूं बंदि करे छॾींदो आहे उहो घर जूं, जीअं बिल घटि अचे, लाइटियूं बंदि, हिकु जीरो ॿारे करे घर वेठो हूंदो आहे, टीवी बि कोन हलाईंदो आहे, बसि वेठो हूंदो। चांहि पुछंदसि ज़ाल ॾियांव, त चवंदसि हींअर ताईं घणियूं पी चुको आहियां, पोइ चवंदसि हिकु बि न, हा त पोइ ॾे। त इहे आहिनि आइसोलेट माण्हू, क्वारंटाइन, जीवन भर जे लाइ क्वारंटाइन आहिनि इहे कंजूस। पर जिते ई ॾिसनि कि कुझु मिलण वारो आहे, पोइ दर खोलींदा, इहे पोइ खणी करे वरी वापसि क़ैद थी वेंदा। त एॾी कंजूसी। ऐं वरी आसुरी प्रवृत्तीअ वारा त उहे आहिनि जेके कंजूस बि आहिनि ऐं वरी पाण खे दानी सॾाईंदा आहिनि, उदार, अहिड़ा चालाक, कपिड़ा सुठा पाईंदा, साफ़ सुथरा, अकड़ सां हलंदा, शेविंग करे निकिरंदा। उहो हिकिड़ो ब्लेड महीनो हलाईंदा, पर उहो शेविंग करे निकिरंदा ऐं पोइ वरी ॿाहिरि निकिरंदा टिप टॉप थी, हा भाई छा आहे शहर में हालचाल, ॼण दानी हुजनि, दान करे आया हुजनि। अहिड़ा बि आहिनि ज़माने में, कई अक्सर ऐसे भी होते हैं। हिकु दफ़े मुल्ला नसरुद्दीन हिकु सेठ, ॿिनि सेठनि वटि वियो, चईन यार हिकु ॿुढी वीचारी ग़रीब माई आहे, पाण छो न हुनजी मदद कयूं। 10 सालनि खां किरायो जमा कोन कयो अथई वीचारीअ, हलो मदद कयोसि तव्हां सभु, कुझु कयो दान पुञ। पोइ मुल्ला नसरुद्दीन 4-5 सेठनि खे उते वठी आयो हुन ॿुढी माईअ जे घर। ॿुढी माई जेका 10 साल खां किरायो जमा कोन कयो हुई। मुल्ला नसरुद्दीन चई ॾियो, मां बि ॾियां थो, कुझु न कुझु मां बि ॾींदुमि, पहिरीं तव्हांजो सभु। उन्हनि सभिनीनि ॾिना जेको जेको उन्हनि खां पुॻो, ऐं सभिनी चयो भाई शाबस आहे हिन मुल्ला नसरुद्दीन खे, केॾो धर्म जो कमु थो करे। ॿुढी माई जे चेहरे ते मुस्कान ई न, सभु चवनि तूं मुस्कुराई छो नथी? त ॿुढी माई चई इहे मुल्ला नसरुद्दीन त आहे मकान मालिक, इनखे त ॾियणा आहिनि किरायो 10 साले जो, तव्हांखे वठी आयो आहे कि हल दान पुञ कयो भैंसां, हिनखे ई ॾींदमि। इहे पंहिंजे लाइ बि थो घुरे वियो हरामी।
अहिड़ा माण्हू थींदा आहिनि ज़माने में कि रईसी बि ॾेखारणी आहे ऐं ख़र्च बि कोन करिणो ऐं इज़त बि ठाहिणी आहे। तव्हां त कोन आहियो न अहिड़ा। कृष्ण भॻवानु संभालेव पियो थो, सावधान पियो थो करे भई कीअं न थियो। अहिड़े कृष्ण भॻवान खे अचो असां यादि कयूं, हुनखे धन्यवाद ॾियूं। मोहन मुरारी गिरवर धारी गायन जो गोपालया। मोहन मुरारी गिरवर धारी गायन जो गोपालया। बाबा नंद घर आयो बिहारी। यशोदा जो लालया। मोहन मुरारी गिरवर धारी गायन जो गोपालया। मुरली बजाए रास रचाए गोपिन जो मन ठारवा। गोपिन जो मन ठारया। मखण चुराए ग्वाल खराए। पातो कंगण ऐं हारवा। चीचक गोवर्धन जबल फिरायो। खयो सजो तजो भारया। खयो सजो तजो भारया। मोहन मुरारी गिरवर धारी गायन जो गोपालया। जॾहिं जॾहिं का भीड़ पवे थी तॾहिं वठे अवतार थो। तॾहिं वठे अवतार थो। भगत बचाए दुष्ट संहारे। करे अचे जयकार थो। कंस मारण लाइ कृष्ण आयो। भगतन जो रखवालया। मोहन मुरारी गिरवर धारी गायन जो गोपालया।
जन जो अज्ञान मिटाए, दिनो गीता जो ज्ञान दिनो गीता जो चंदू चवे तो शीस झुकाए, कंदो मात जो ध्यान कंदो मात जो भगतन लाए भगवान बणो, दुष्टन लाए जो खालिया, दुष्टन लाए जो खालिया, मोहन मुरारी गिरवरधारी, गाइन जो गोपालिया, मोहन मुरारी गिरवरधारी, गोपालिया। उन कृष्ण भगवान खे असां बार बार वेनती प्रार्थना था कयूं कि असांखे बचाए वठे नरक जे द्वारनि खां, ऐं हू चए थो त्याग करणु खपे। 22 नंबर श्लोक आहे, ऐतय विमुक्त कौन्तेय तमो द्वारे तिर्भी नर, आचरति आत्मन श्रेय तत् याति पराम गतिम। जेको मनुष्य इन्हनि टिन्हिनि नरकनि जे द्वारनि खां मुक्त थो थी वञे, वो पंहिंजो कल्याण थो करे, आत्मन श्रेय ऐं परम गतिअ खे प्राप्त थो थी वञे, ऐं मूंसां मिली थो मूंसां थो अची मिले। त अॼु खां ई काम माना कामनाऊं, क्रोध ऐं लोभ खां परे थी वञो। असां मां थियां चाहे न थियां, तव्हां थी वञो। हिकु पुछे पई मूंखां, तव्हां इहे सभु छॾिया अथव? तव्हांजे साम्हूं बि पुछे न, भई तव्हांजो मोह छुटो आहे, तव्हांजो लोभ छुटो आहे, तव्हांजो अहंकार छुटो आहे? हुनखे कंहिं जलेबीअ पुछियो हूंदो। मां चयोमांसि बसि मुंहिंजो छुटो आहे या न छुटो आहे, पर अगरि मां चवां थो त इन जो मतिलबु आहे तव्हांजे भले लाइ थो चवां, ऐं छुटो आहे या न छुटो आहे, तव्हांखे मुंहिंजी हिमत जी दाद ॾियणी, तव्हांखे मुंहिंजी तारीफ़ करणु खपे। न त कोई चवंदो आहे अॼु जे ज़माने में कि लोभ छोड़ दो, हुनखे शाबस ॾियणु खपे कि यार हिमत त करे थो। भई जीअं कंहिं चयो कि जलेबियुनि जे पुठियां छो पियो आहीं, चयोमांसि छो त ॿियो कोई नथो पए, शाबस ॾियो मूंखे। ॿिया त इहो सोचनि कि असांजो कहिड़ो मतिलबु, ऐं के सोचनि था कि भैंसा असां बि त उहे कंदा आहियूं जेको जलेबियूं कंदियूं आहिनि। त शाबस आहे हुनखे जेको घटि में घटि सुठी ॻाल्हि चए त थो। मां सुठी ॻाल्हि चवांव थो, पोइ मञो चाहे न मञो, बाक़ी इहो न चओ कि तुंहिंजो छुटो आहे या मुंहिंजो छुटी वेंदो त पोइ छॾींदीअ, लिखी ॾे, तूं लिखी ॾे पोइ मां छॾींदसि। चवंदी न न मां त ईअं ई पई पुछां, मुंहिंजो कहिड़ो मतिलबु, तूं छॾ चाहे न छॾ। मां त इहो थी चवणु चाहियां तुंहिंजो कोन छुटो, मुंहिंजो बि कोन छुटो ऐं कंहिंजो कोन छुटंदो। माण्हू इहो था चवणु चाहिनि। अरे कम जी ॻाल्हि अथव, नरक जा द्वार अथव, काम क्रोध लोभ ऐं मोह अहंकार त हुनजो रिजल्ट आहे, उहे त नरक ई आहिनि। इन्हनि खां जेतिरो थी सघे असां दूर रहूं त असांजो भलो हुन में आहे, कल्याण हिन में आहे। श्री कृष्ण भॻवानु चए थो कि पहिरीं ही बुरायूं छॾो। ॾाढा माण्हू छा कंदा आहिनि, इहे बुरायूं हूंदे वरी धर्म कर्म ॾाढा कंदा आहिनि। अहिड़ा बि आहिनि, कामनाऊं आहिनि, क्रोध बि आहे भीतर, लोभ बि आहे, ऐं मथां वरी थोरो धर्म कर्म, कणा प्रसाद करणु, सुखमनी जो पाठ, कोई विर्त रखणु, किथे चालीहे ते वञणु। त ईअं न थींदो आहे। कोई चए कि इहे बि हुजनि, आसुरी वृत्तियूं बि हुजनि, ऐं सुठा सुठा कम कंदासीं ॿ टे त पाप धोपिजी वेंदा। इहो सिस्टम कान्हे। पहिरीं बुरायूं नाश थियनि,
सुठाई त पाण ई प्रकट थी वेंदी। बुरायूं नाश थियनि असां जूं, लोभ नाश थिए ऐं क्रोध नाश थिए, कामनाऊं नाश थियनि, त बाक़ी जेको बचंदो सुठो त आहे ई ऑलरेडी असांजे अंदरि, उहो प्रकट थी वेंदो। ऐं कृष्ण भॻवानु चए थो उहो मूंसां अची मिलंदो, जेको हिननि जो त्याग थो करे, हिननि खां मुक्त थो थी वञे। त पहिरियों हिननि खां मुक्त थियणु ज़रूरी आहे। सुठो पोइ ॾिठो वेंदो। ॾाढा माण्हू पंहिंजो सुठो सुठो कर्मकांड ॾेखारींदा आहिनि की असां सुठा त आहियूं, हेॾो त कयो आहे, सवेल उथंदा आहियूं, सवेल उथी करे बि अगरि तूं लोभ में ई सवेल उथियो वञी त कहिड़े कम जो? लोभ त वियो कोन, नरक जो द्वार त वियो कोन। श्री कृष्ण चए थो हिननि खां मुक्त थियणु खपे। सुठियूं ॻाल्हियूं भली न कयो, बुरियूं ॻाल्हियूं न कयो, सुठियूं भली न कयो न। केरु थो चए सुठियूं करण सां? जॾहिं सभु माया आहे त पोइ सुठो छाजो, ख़राबु बि छाजो? बसि बुरायूं न कयो। 23 नंबर श्लोक आहे, यह शास्त्र विधिम उत्सृज्य वर्तते काम कारतः न सह सिद्धिम अवाप्नोति न सुखम न पराम गतिम। जेको माण्हू शास्त्र विधि जो त्याग थो करे ऐं पंहिंजी इच्छा सां मन मानो आचरण थो करे, इहो ई आसुरी प्रवृत्ति वारो माण्हू छा कंदो आहे? इच्छाउनि जे करे, कामनाउनि जे करे शास्त्रनि खे बि कोन मञींदो आहे। छो त शास्त्र रोकनि था कि अनैतिक इच्छा न कर, अनैतिक लाभ प्राप्त करण जी कोशिश न कर, तूं जंहिंजे लाइक़ु न आहीं उहा शइ पाइण जी कोशिश न कर। त ही छा कंदा आहिनि अहिड़ा माण्हू? चवंदा आहिनि शास्त्र तो ऐसे ही गूंगे हैं। अॼुकल्ह जा सत्संग पंथ ईअं चवंदा अथव कि शास्त्र तो गूंगे हैं, उनमें थोड़ी है कुछ, छोड़ दो। त शास्त्रनि खे जेके छॾे था ॾियनि ऐं मन मानो आचरण कनि था न, त उन्हनि खे न को सिद्धि थी प्राप्त थिए, न उन्हनि जी गति थी थिए, न उन्हनि खे सुख प्राप्त थो थिए। सिद्धीअ जो अर्थ आहे अंतःकरण जी शुद्धि। एॾी मैल चढ़ियल जेका आहे मनुष्य जे अंदरि, उहा साफ़ थियण खे चइबो आहे सिद्धि। भई मनुष्य थी वियो, जिन मानस ते देर ते किए, ही मनुष्य पंहिंजो जीवन सफल कयो, सभु बुरायूं दूर थी वयूं, शुद्धि। जेको शास्त्रनि खे नथो मञे ऐं पंहिंजो मनमानो आचरण थो करे, त उहो शुद्ध बि नथो थिए, उनजी परम गति बि नथी थिए ऐं उनखे सुख जी भी प्राप्ति नथी थिए। आखिरी श्लोक में कृष्ण भगवान अर्जुन के चएस तो, अर्जुन कर्तव्य ऐं अकर्तव्य, भई छा करणु खपे छा न करणु खपे, उनमें तूं केवल शास्त्रनि खां पुछंदो कर। एॾी महिमा ॿुधाई कृष्ण भगवान शास्त्रनि जी, जलेबियूं बि ॿुधी वठनि कि शास्त्रनि जी महिमा तव्हांजे घटि करण सां घटि कोन थी वेंदी। शास्त्र छा आहिनि? शास्त्र आहिनि सदियुनि सदियुनि खां, सदियूं माना 100 सालनि खां ऋषि मुनियुनि जेको सत्य जो निर्णय कयो आहे, कि हिकु ॼणे जो निर्णय न, छो त हिकु ॼणे जो त नंढड़ो अनुभव थी वियो, सॼो सामूहिक मिली करे ऋषि मुनियुनि जेको निर्णय कयो, उहो ई शास्त्र तैयार थी वियो। त शास्त्रनि में जेकी ॻाल्हियूं आहिनि, चाहे भगवत गीता, चाहे रामायण, चाहे महाभारत, गुरु ग्रंथ, 18 पुराण, 4 वेद, स्मृतियूं, दर्शन शास्त्र, न्याय शास्त्र, नीति शास्त्र, ये सभु ईअं ई कोन ठहिया आहिनि। सदियूं सदियूं उन्हनि में ॻाल्हि जुड़ंदी वई आहे। ऐं अॼु बि कोई बि तव्हां शास्त्र खणो ऐं हिकु लाइन पढ़ो, तव्हांखे पवित्रता महसूस थींदी। अॼु बि तव्हांखे लॻंदो इहा ॻाल्हि त बिल्कुलु सही चई वई आहे। त एॾी वॾी शास्त्रनि जी महिमा आहे, असांखे शास्त्रनि जी तरफ़ मुख करे उतां ई प्रमाण वठणु खपे कि मूंखे छा करिणो आहे। भगवत गीता में त एॾी शक्ति आहे जो सभिनी शास्त्रनि जो सार हिन में आहे। असांखे हर सवाल जो जवाब हिन भगवत गीता में मिली सघे थो। तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम यह अर्हसि।
अर्जन खे चयसि तो अर्जन तूं तो चई मां लड़ाई न कयां, मां तो चवां कर त तूं हिकु कमु कर, शास्त्र खोले पढ़, पंहिंजो दिमाग़ न हलाए, पंहिंजो मन न हलाए। शास्त्र छा था चवनि कि अन्यायी अत्याचारी दुरात्मा खे मारण जे लाइ शस्त्र बि खणणु खपनि। शास्त्रनि जो प्रमाण खणी करे असांखे पंहिंजे जीवन में हलणु खपे। अगर शास्त्र पढ़ण जो समय न आहे त कंहिं संत महात्मा जी वाणी ॿुधिजे, सचे सचे संत जी, जंहिं शास्त्रनि जो अध्ययन कयो हुजे ऐं जंहिंखे कोई स्वार्थ न हुजे, जंहिंखे केवल जगत जे कल्याण जी चिंता हुजे, अहिड़े महात्मा जे मुख मां निकतल वाणी भी शास्त्र ई थींदी आहे। शास्त्रनि खुद इहो चयो आहे कि कंहिं महात्मा संत जे संग में वञी करे ॻाल्हियूं ॿुधणु खपनि पंहिंजे कल्याण जे लाइ। त शास्त्रनि जी महिमा ॿुधाए करे श्री कृष्ण भगवान हिन अध्याय खे विराम थो ॾे, माना पंहिंजी वाणी विराम थो करे ऐं उते अध्याय 16 पूरो थो थिए। ओम तत्सत इत श्रीमद् भगवद गीता सूपनिषत्सु ब्रह्म विद्याया योग शास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे देवासुर संपत्ति विभाग योगो नाम षोडशो अध्याय। इते 16 अध्याय समाप्त थियो। बोल श्री कृष्ण भगवान की जय। भगवत गीता पढ़ तू प्यारा, भगवत गीता पढ़ तू, पढ़ते बुधते शांति अचे थी, पढ़ते बुधते शांति अचे थी, मन जा मिटन मुझारा, मन जा मिटन मुझारा, मन जा मिटन मुझारा, मन जा मिटन मुझारा। भगवत गीता पढ़ तू प्यारा, भगवत गीता पढ़ तू, गीता जहिड़ो पुस्तक ॿियो को लोकटनी में नाहे, लोकटनी में नाहे। गीता जहिड़ो पुस्तक लोकटनी में नाहे, लोकटनी में नाहे। मनमोहन जे मोजा मोती, जंहिंमें भरियल सारा, जंहिंमें भरियल सारा, जंहिंमें भरियल सारा, मन जा मिटन मुझारा। भगवत गीता पढ़ तू प्यारा, भगवत गीता पढ़ तू, गीता पढ़ तू, गीता सुन तू, गीता लिख तू हथन सां, गीता लिख तू हथन सां। गीता पढ़ तू, गीता सुन तू, गीता गीता मुँह सां चओ तू, गीता ज्ञान विचारा, गीता ज्ञान विचारा, गीता ज्ञान विचारा, मन जा मिटन मुझारा। भगवत गीता पढ़ तू प्यारा, भगवत गीता पढ़ तू। बोल श्री कृष्ण भगवान की जय। हिते 16 अध्याय पूरो थियो। तव्हां सभिनि खे वाधायूं।
ऐं सुभाणे खां बाबा श्रीचंद साहिब जन ते सत्संग शुरू कयूं, छो त 27 तारीख़ बाबा श्रीचंद साहिब जन जी जयंती आहे नवमी, त 7 ॾींहं असां उन्हनि ते सत्संग कयूं, या मात्रा साहिब ते सत्संग कयूं। जेका मात्रा साहिब पाण पढ़ंदा आहियूं उन ते पहिरीं करे चुका आहियूं, पर वरी खणी कयूं। तव्हांजी छा मर्ज़ी? हा, त कुझु बि 7 ॾींहं उन्हनि जे लाइ कयूं न सत्संग, मात्रा साहिब उन्हनि जे जीवन ते सुभाणे खां उन ते कंदासीं। बोल श्री कृष्ण भगवान की जय।